छो ती हिन उम्र में पंहिंजे पीउ जी पग लॼाई? इहा बि का ॻाल्हि आहे जो तूं वञी दरगाह ते फ़क़ीराणी थींदी आहीं, ॿुआरियूं कढंदी आहीं, दिलि सां दिला भरींदी आहीं, मन सां मटियूं भरींदी आहीं। बाबे जी पग ऐं जवान भाइरनि जी इज़त खे सोचे ई त फ़क़ीराणी थियण थी चाहियां। छो? को त दिलि खे दुख मिलियो अथई। शहज़ादी मां आहियां। धीअ जे दिलि जो दर्द मां खां ॻुझो नाहे रहंदो। चङो अथई त सच ॻाल्हाए, अंदर जो उभर ॿाहिरि कढ, हीअं पंहिंजो जीव न जोर। अम्मा मूंखे मुंहिंजी हालत छॾे ॾे। मां हिकु इज़त वारे पीउ जी धीउ आहियां। धीउ त ज़बान विढराए पोइ बि मां जे पुठियां पैदा थींदियूं आहिनि। छा तूं न पई चाहीं त तुंहिंजो को घर ऐं वर हुजे, तोखे बि तुंहिंजी औलाद मिठी माउ करे सॾे? तूं बि असर महल उथी पंहिंजे औलाद खे ला इलाहा इल्लल्लाह जी लोली ॾी। अम्मा हर इंसान जे अंदर में अलाए केतिरियूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि जिन माण्हुनि जो मन मरी वेंदो आहे। हुननि जी ख़्वाहिशूं बि ख़ामोशी जी क़ब्रिस्तान में दफ़न थींदियूं आहिनि। मन त मणियादार मारींदा आहिनि। तूं हिकु मामूली मुआणे जी धीउ आहीं, तूं किथों मन मारे सघंदी आहे? अम्मा ज़ात ते दात नाहे, हिन मन खे मारण खां पोइ मणियादार सॾिबो आहे। अम्मा अम्मा मूंखे शादी लाइ न चओ। धीउ कुझु सोच। मुंहिंजी पंहिंजे पीउ भाइरनि जी न सही, अधे बचल खां जी इज़त लाइ सोच। राज जो को माण्हू अधे बचल जी इज़त खां इनकारी न आहे। तूं त भाग वारी आहीं, अधे बचल खां जी न्याणी बणिजी राज मां इज़त माणींदी आहे। हाँ अम्मा इहा तुंहिंजी सोच आहे। हेतिरी इज़त वारी किथे आहियां जी चाचे बचल खान जहिड़े इज़तदार इंसान जी इज़त बणिजा। छो अधो बचल ऐं अधी भागुल तोखे घटि कोन भाईंदा? रुगो तूं न, अधो बचल सॼी ॻोठ जी न्याणियुनि खे धीअनि वांगुरु भाईंदो आहे। ही मोइल मच्छी पाणी में कढी छो त चाचे बचल खान खे खारायो? अम्मा इहो गुनाह न कयो। ही सुट मूंखां कोन सुलंदो। अचे राति ईदन त वही सम्झायांसि थी, माना शहज़ादी राज़ी थी पवे। अधे बचल जहिड़ो माइट ॿियो कोन मिलंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।